अजी खबरुन में एक दफ़ो बिहार भलीकार अहम खबर शामिल कंदासीं। मुखालिफ दुर्जे अगवान शहबाज शरीफ बेतमादी रित ते वोटिंग वारे ॾींहुं फुल प्रूफ सिक्योरिटी जो मुतालबो करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान वोटिंग वारे ॾींहुं 1 लख PTI कारकुन आणण जी ॻाल्हि कई आहे। MNS जी सिक्योरिटी यकीनी बणाइण सां गॾु ज़िले इंतज़ामिया ऐं पुलिस आइन ऐं कानून मूजिब फ़र्ज़ सरअंजाम ॾियनि। मुखालिफ दुर्जे अगवान शहबाज शरीफ बेतमादी रित ते वोटिंग वारे ॾींहुं फुल प्रूफ सिक्योरिटी लाइ वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी खे ख़त लिखी छॾियो आहे। शहबाज शरीफ चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान वोटिंग वारे ॾींहुं 1 लख PTI कारकुन आणण जी ॻाल्हि कई आहे। हुन चयो त MNS जी सिक्योरिटी यकीनी बणाइण सां गॾु ज़िले इंतज़ामिया ऐं पुलिस आइन ऐं कानून मूजिब फ़र्ज़ सरअंजाम ॾियनि। अहम खबर अवां सां शेयर कयूं पिया। मुखालिफ दुर्जे अगवान शहबाज शरीफ बेतमादी रित ते वोटिंग वारे ॾींहुं फुल प्रूफ सिक्योरिटी जो मुतालबो करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान वोटिंग वारे ॾींहुं 1 लख PTI कारकुन आणण जी ॻाल्हि कई आहे। MNS जी सिक्योरिटी यकीनी बणाइण सां गॾु ज़िले इंतज़ामिया ऐं पुलिस आइन कानून मूजिब फ़र्ज़ सरअंजाम ॾियनि। मुखालिफ दुर्जे अगवान शहबाज शरीफ बेतमादी रित ते वोटिंग वारे ॾींहुं फुल प्रूफ सिक्योरिटी लाइ वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी खे ख़त लिखी छॾियो आहे। शहबाज शरीफ चयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान वोटिंग वारे ॾींहुं 1 लख PTI कारकुन आणण जी ॻाल्हि कई आहे। हुन चयो त MNS जी सिक्योरिटी यकीनी बणाइण सां गॾु ज़िले इंतज़ामिया ऐं पुलिस आइन ऐं कानून मूजिब फ़र्ज़ सरअंजाम ॾियनि।